नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त हैदराबाद में बरसाती पाणी निकाल न थियण सबबि शहरी आज़ाब में मुब्तला थी विया। दुआरी ज़ाल खे अस्पताल वठी वेंदड़ शहरी जी कार बरसाती पाणी में फासी पई। औरत बरसाती पाणी में ॿार खे जनम ॾिनो। लतीफ़ाबाद पोणा 7 नंबर जे अंडर बाईपास ते जमा थियल बरसाती पाणी में शहरी जी कार फासी पई। औरत ॿार खे बरसाती पाणी में जनम ॾिनो, जंहिं सबबि ॿारड़ो फो थी वियो। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त हैदराबाद में बरसाती पाणी निकाल न थियण सबबि शहरी आज़ाब में मुब्तला थी विया। दुआरी ज़ाल खे अस्पताल वठी वेंदड़ शहरी जी कार बरसाती पाणी में फासी पई। औरत बरसाती पाणी में ॿार खे जनम ॾिनो। लतीफ़ाबाद पोणा 7 नंबर जे अंडर बाईपास ते जमा थियल बरसाती पाणी में शहरी जी कार फासी पई। औरत ॿार खे बरसाती पाणी में जनम ॾिनो, जंहिं सबबि ॿारड़ो फो थी वियो।